अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आवां जो पंहिंजो ज़मीर हसन जमाली ऐं भी ॾिस रहिया मुंहिंजो यूट्यूब जो चैनल ज़मीर जमाली। दोस्तों ज़मीर जमाली यूट्यूब चैनल में खुश आमदीद। तो असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल दौलत ड्रामे जे बारे में। दौलत ड्रामे में छा छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवां जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों हाणे सोडल मुराद खे चवंदो त किथे असांजो दुश्मन इहो रेस त न आहे जो असांजे घोट कुंदर पुट खे माराए छॾी। मुराद चवंदो त रेस ईअं कॾहिं बि नथो करे सघे ऐं रेस पंहिंजे माण्हुनि खे कीअं माराए थो सघे। ईअं कॾहिं बि नथो थी सघे जो रेस पंहिंजे माण्हुनि खे माराए ऐं हू रेस ईअं नथो चाहे त ॻोठ जा माण्हू मरनि। हाणे तव्हां ॾिसंदो त रैदन जे घर में रोज़ अहिड़ो हूंदो। रैदन इहो चाहींदो त मां हाणे इन ॿिन्हिनि लाशनि जो प्लादो ज़रूरु वठंदुसि मुराद वारनि खां, यानी मुराद वारनि खे हाणे मां ज़िंदा न छॾींदुसि। ऐं ॿिए पासे आंटी जेको आहे पुलिस खे चवंदो त अगरि तो मंसूर जा मंसूर जा तो दुश्मन ज़ाहिर न कया त पोइ पुलिस कहिड़े कम जी। पुलिस चवंदो त मां इन मंसूर जा दुश्मन हर हाल में हथ करे तव्हां जे अॻियां ज़रूरु पेश कंदुसि। ऐं ॿिए पासे मंसूर छोकिरी सां ॻाल्हाईंदो, यानी मुराद वारी भेण सां ॻाल्हाईंदो त मुराद वारी भेण चवंदो त असांजे घर में 2 खून थी चुका आहिनि, असां हींअर तोसां नथा ॻाल्हाए सघूं। तूं हाली 2 मिंट फ़ोन बंदि कर, अगरि मूंखे कोई ॾिसी वठंदो त पोइ मूंखे ज़िंदा केर बि न छॾींदो। तो ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदा हलो त मंसूर छोकिरी खे चवंदो त तूं फ़ोन न बंदि कर, अगरि तूं फ़ोन बंदि कंदे त मां तो लाइ तड़पी तड़पी साह ॾींदुसि। तो मूंखे उमेद आहे त दौलत ड्रामे जी कहाणी अव्हांखे आई हूंदी पसंदि। असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।